छा मसलो आहे? अस्सलाम वालेकुम। मुझी गुजारिश है मीर तारक मीर जानी टंडे जान मोहम्मद खां तो मुझी अपील कई वने पेरियां भी मीडिया कई कोर्ट में धिका पे खाया 8 डी थी विया आहिनि मुझी का भी एक्शन पुलिस कोन पई खणे ऐं उन जी वजह सां मूंखे मुझी नो पेश कई वने कोर्ट सगुरी ते पेश कई वने उन खां पोइ जेके बयान थियनि उन खां पोइ जंहिंजी थी 8 डी थिया लापता है मारे छॾी अलाए छा कई को मसलो हल अञा कोन थियो आहे। कुरान जे मुआबे जेके चांडिया आहिनि मुंहिंजी भेण जी मदद कनि मुंहिंजा भाउ भाइटिया सभु चांडिया मुंहिंजी मदद कया वञनि। गुलाम रसूल ऐं नूर हसन ऐं हुनजी हिकिड़े जी ज़ाल सोढी ॿिए जी अनम उन सां निकाह करे ज़बरदस्ती करे उनजे घर में निकाह थियो उन जी वजह सां अञा मुंहिंजी पुलिस को एक्शन कोन पई खणे। तुंहिंजी नूंहुं केरु खणी वियो आहे? ख़ासि केली जो भुंगर जो पुटु शाह नवाज़। अच्छा, तुंहिंजी नूंहुं जी शादी पंहिंजा घणा ॿार आहिनि? 2 मुंहिंजूं नंढड़ियूं नियाणियूं आहिनि निकाह जे मथां निकाह थी वियो आहे। असांखे न को तलाक ॾिनी न को ॻाल्हि न को मुआर असीं कराची वियासीं कमाइण जे लाइ 14 ॾींहं हुते हुआसीं 14 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी वीडियो ॾिठी त हिन ख़ासि केली सां गॾु निकाह कयो अथसि त उन खां पोइ असीं उते दौड़ी भॻा आहियूं उते मूं थाणे में एप्लीकेशन ॾिनी आहे कोर्ट में ॾिनी आहे अञा मुंहिंजी का अपील कोन्हे। क़ुरान जे वास्ते अॼु सॻोरी राति जे वास्ते मीरनि वटि मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजो हक़ जो फ़ैसिलो कयो वञनि। नूर हसन ऐं गुलाम रसूल पैसा ॾेई मुंहिंजे केस पोड़ण जी कोशिशि पिया कनि। क़ुरान जे वास्ते सभु चांडिया मीणी ॾिनियूं अथसि ठगियूं बंदि थी वियूं त असांजा बच्चा विका आहिनि गुलाम रसूल ऐं नूर हसन। कहिड़ो खातो नालो छा आहे? शाह नवाज़ खे विकी ॾिनियूं अथसि ऐं भुंगर खे चवनि था त 5 लखनि में अञा कन फारम मुंहिंजी नो मूंखे रूबका मिले त मूंखे का ख़बर पवे असांखे का अञा ख़बर कान्हे अलाए मारे छॾी अलाए पूरे छॾी अलाए छा करे छॾी। बेगैरत जो मुंहिंजो भाउ मुंहिंजा शीं भाउ बदिजी विया तॾहिं बेगैरत हिकिड़ो ॻोठ में रहियो तंहिं मुंहिंजी नौं विकी छॾी। हाणे छा चवणु आहे? हाणे मुंहिंजो चवणु आहे त चंदे वारो ऐसे जो निसार अबड़े वटि मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजी कीअं करे एफआईआर आगवा जी कई वञे हिन ते हिननि माण्हुनि ते आगवा जी एफआईआर कई वञे मुंहिंजी क़ुरान जे वास्ते हिन ऐसे जन खे मीरनि खे मुंहिंजी